लिबरल फ्रंट मीरपुर बटोरो गारे पुलिस के तशद्दुद में कत्ल थियल पोरित रमज़ान समूह जे कातिरनि जी गिरफ़्तारी लाइ लिबरल फ्रंट जे कादिर बख्श ज़ौर रिजब मगरियो जसद जे इमाम बख्श कासकली जिस्कम जे मोहम्मद खान शोरो वली मोहम्मद सोरो जी अगवानी में प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी गुज़ारो करे नारेबाज़ी कई। पोरित रमज़ान जे खून सां इंसाफ़ करियो मुलविस जवाबदारनि खे गिरफ़्तार करे सज़ाऊं ॾियो जा नारा हया विया। उन मौक़े ते कादिर बख्श ज़ौर सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त गारे पुलिस तशद्दुद करे बेगुनाह पोरित खे गिरफ़्तार करे क़त्ल करे छॾियो। जवाबदार केतिरा बि सगारा हुजनि पर खेनि कानूनी कटड़े में आंदो वञे। क़त्ल करणु पुलिस जो अख़्तियार न आहे। जेकॾहिं रमज़ान समूह जो को ॾोह हो त उन्ही खे कोर्ट में पेश कयो वञे हा। पुलिस वॾेरनि बोतारनि जी चर्च ते खेनि क़त्ल कयो जेका नाइंसाफ़ी आहे। ठठे ज़िले में बोतारनि ऐं पुलिस सिर्फ़ माण्हुनि ख़िलाफ़ रण ॿारे ॾिनो आहे। जेकॾहिं जवाबदारनि खे सज़ाऊं न आयूं त पुलिस माण्हू मारणु बणिजी वेंदी। पुलिस खे माण्हू मारण जो लाइसेंस मिलियल आहे छा? ज़िले ठठे जे चूंडियल नुमाइंदा अखियूं बंदि करे छॾियूं आहिनि। जेकॾहिं पुलिस जा साथारी बणिजी विया आहिनि जवाबदार गिरफ़्तार करे वारसनि सां इंसाफ़ कयो वञे। शाहीन न्यूज़ मीरपुर बटेरो अली अकबर बुकेरो।